कलाम खाने छोकरा आया है ना ठीक है नवा वठी ये वठी दो अचानक वठी अस्सलाम वालेकुम जाफर खान वालेकुम सलाम तमाम क्या होता है कमाल खान ये खबर कीअं अचनि थियो आहे जाफर खान असां जहारी तव्हांजे पनाह में आया आहिनि उन्हनि ते असांजो कर्ज़ आहे जो चोरी लॾो खणी आया आहिनि कहिड़े यारनि जी ॻाल्हि पियो करीं कमाल खान बिलावल खान जुम्मन हुनजो पुट मीरो हू असां वटि साम आहे पर हुननि ते असांजो कर्ज़ आहे जाफर खान मां तव्हांखे ॿुधाई ॾियां असांखे कर्ज़ न पर कर्ज़दार घुरजनि कमदार वञी जुम्मन ऐं मीरू खे वठी अच जीअं उन्हनि खां पंहिंजो कर्ज़ वसूल कनि ॿिए कमदार असांखे जुम्मन ऐं हुनजो छोरो न पर जुम्मन जी छोरी बि घुरिजे यादि रखिजो वॾेरनि जो कर्ज़ मर्दनि ते हूंदो आहे औरतुनि ते न हूंदो आहे असां वटि साम आहे साम में आयल औरत कॾहिं बि तव्हांजे हवाले न कंदासीं असां सां दुश्मनी थो करे इहा दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी तव्हांखे न अॼु मिलंदा न सुभाणे चारि ई दरवाज़ा खुलिया पिया अथव त पोइ कन खोले ॿुधनि जाफर खान इहा दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी हलो छोकिरा